अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु असां पंहिंजो इब्तिदा हिकिड़ी हदीस शरीफ़ सां कंदासीं, जामे तिरमिज़ी जी हदीस शरीफ़ आहे, जंहिंमां अॼोके मौज़ूअ जी तव्हांखे ख़बर पवंदी। अन अबी हुरैरत क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लकुल शैइन सनामुन। हर शइ खे का न का इम्तियाज़ हूंदो आहे, का हुनजी चोटी हूंदी आहे। व इन सनामुल क़ुरान सूरतुल बक़रा, ऐं हिन सॼे क़ुरान शरीफ़ जो जेको इम्तियाज़ या चोटी आहे उहा आहे सूरे बक़रा जेका शुरू वारी आहे। लेकिन अॻिते फ़रमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़ीहा आयतुन हिय सय्यदुत आयतुल क़ुरान, ऐं उन में हिकिड़ी सूरत आहे जेका हिन सॼे क़ुरान जी रईस आहे, सैयद आहे। ऐं उहा कहिड़ी आहे? वही आयतल कुर्सी। ही आयतल कुर्सी आहे जेका हिन में हितां शुरू थी थिए, आयत नंबर 255। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द, मन ज़ल्लज़ी यशफ़अउ इंदहु इल्ला बिइज़्निहि, यअलमु मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ, वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द, वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम। त नाज़रीन किराम, ही आयत हिकिड़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हीअ सय्यदुत आयतुल क़ुरान, ही आयतुल कुर्सी। अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे, आयतुल कुर्सी छा आहे। ऐं आयतुल कुर्सी हिकिड़ो अहिड़ो अलाह पाक जो दबदबे वारी आयत आहे जो जेकॾहिं कंहिंखे सम्झ में अची वेंदी त हुन में अलाह जो ख़ौफ़ पैदा थींदो। असांखे त अरबी कान थी अचे, तंहिं करे असां त हिनखे था पढ़ूं अंतर मंतर करे, पर जेके ॿियूं मख़लूक़ात आहिनि, जिन, शैतान, हैवानात, उहा त ॿोली सम्झनि था रब जी, उन्हनि ते इन जो दबदबो वेही थो वञे ऐं फ़िलहाल तरी था वञनि। जिन, शैतान घर ख़ाली था करे वञनि। आया कि हिन में आहे छा? काश के असां हिनखे सम्झूं त जीअं असांजे असर थिए अलाह जी हिन आयत जो। रसूल सां अॻिते फ़रमाए थो, मिशकात शरीफ़ जी हदीस शरीफ़ आहे त मन करा आयतल कुर्सी फ़ी दुबर कुल सलातिन लम यमनअहु मिन दुख़ूलिल जन्नत इल्लल मौत। फरमायूं त जेकॾहिं निमाज़ फ़र्ज़ खां पोइ वेही औरत या मर्द हिन आयतल कुर्सीअ खे पढ़ंदो त इहो जन्नत में वेंदो। बसि जन्नत हिन खां रुॻो मौत जे करे परे आहे, न त जीअं मरंदो जन्नत में पहुचंदो। ऐं ज़ाहिर आहे त मरण खां पोइ हुनजो रूह बग़ैर जिस्म जे सिर्फ़ु पखीअ में विधो वेंदो, उहो जन्नत में घुमंदो। जिस्म हुनखे वापसि तॾहिं मिलंदो जॾहिं क़यामत थींदी। नेसि ताईं जिस्म हिते ख़ाली क़बरुनि में पियो आहे, रूह सभिनी वलियुनि बुज़ुर्गनि जा जन्नत में आहिनि। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन कराहा हैन याख़ुज़ मज़जअहु अमनहुल्लाहु अला दारिही व दार जारिही व अहल दुई रातिन हौलहु। याने जेकॾहिं सुम्हण महिल केरु पढ़ी ऐं फूकींदो, ऐं उन सां गॾु वरी कुल मऊज़तैन बान, कुल औज़ु रब्बिन नास, कुल औज़ु रब्बिल फलक ऐं सूरतुल इख़लास पढ़ी ऐं हिन सां गॾु जिस्म ते फूकींदो या घर जे कुंडुनि ते फूकींदो त उन घर में बि रातो की राति अमुन रहंदो, पाड़े वारे ते बि अमुन थींदो, पर पाड़े वारनि ते बि हिन जो असरु थो पइजी वञे। माना फ़रिश्ता पहुची था वञनि अलाह जे हुकुम सां, ऐं इन सॼे इलाइक़े में शयातीन, जिन, हैवानात सभई इन आयत जे असर जे करे उहो घर छॾे भॼी था वञनि। पर छा असां इंसान थी करे अलाह जी हिन ॻाल्हि खे कयो अथऊं त पढ़ियो अथऊं त हीअ चवे छा थी
जंहिंसां जन्नत थी मिले। लेकिन ज़ाहिरा त जेकॾहिं हिनखे अंतर मंतर करे पढ़ंदासीं त पोइ त जन्नत कान मिलंदी। माना आयतल कुर्सीअ जो दबदबो जेको आहे, जंहिंखे चइबो आहे कुर्सी पावर, ही पावरफुल आयत आहे। जेकॾहिं इन्हीअ जो असरात, इन जी ताक़त असांखे सम्झ में ईंदी ऐं इन मुताबिक़ असां ज़िंदगी गुज़ारींदासीं, इन ताक़त मुताबिक़ त जन्नत मिलंदी। मिसाल तौरु अचो त बिस्मिल्लाह कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहु ला इलाहा इल्ला हू। टुकड़ो टुकड़ो खणंदासीं। छा मतिलबु आहे हिन जो? अल्लाह आहे, ला इलाहा माना हुनखे कंहिंजी ज़रूरत कान्हे का पंहिंजे मख़लूक मां जेका हुनखे हिन कारखाने ठाहिण में या हिन कारखाने हलाइण में हेल्प करे, इल्ला हू, सिर्फ़ु हू ई अकेलो आहे। इन्हीअ मां छा ख़बर पई? इन्हीअ ख़बर पई त जॾहिं रब साईं जल जलालहू हीअ दुनिया ठाही हुई त न उन वक़्तु को इंसान हो, न को जिन हो, न का को जानवर हो, न मक्खी न मच्छर हो। अल्लाह हीअ दुनिया ठाही, वरी एॾी शयूं ठाहिण खां पोइ वरी हुनखे मेंटेन थो करे, हलाए थो। इन ॿिन्ही कमनि में ही अकेलो आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला जी टेक्नोलॉजी ऊची आहे। अॼु असां पहिरीं हिनखे सम्झूं। मिसाल तौरु इहो अलाह साईं छो थो ईअं चवे? कलमे में ईअं छो आयो आहे त ला इलाहा इल्लल्लाह, माना अलाह अकेलो आहे, सभु पावर हुनजे हथ में आहिनि। इन लाइ त हिन मुआशिरे में जेकॾहिं तव्हां नज़रूं डोड़ायो त इन कलमे जी मुखालफ़त ते मज़हब हलनि पिया था। हिंदुनि जो मज़हब छा आहे? उन्हनि जो अक़ीदो आहे त भॻवानु जेकॾहिं केरु हुनखे चङो माण्हू जेको गुज़ारे वियो आहे, उन्हनि जो को बुज़ुर्ग वली सिफ़ारिश कंदो त भॻवानु कमु कंदो। डायरेक्ट शायदि ॿुधे न ॿुधे। ऐं तंहिंजे करे हिननि जूं जेके बि इहे मूर्तियूं आहिनि सभु हिननि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि। इन अक़ीदे सां त इहा मूर्ति असांजो आवाज़ु उन ताईं पहुचाए थी जंहिंजी इहा मूर्ति जंहिंमें शिकिल ठाही अथनि। मके जा मुशरिक बि 100% इहो कमु कंदा। 360 ज़ियारतूं उन्हनि लॻायूं हुयूं अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं, ऐं अक़ीदो इहो हूंदो त हीअ अलाह खां कमु कराए था ॾियनि। त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह त चिड़ी पिया, चई हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए त हिन वारो अलाह सभु कमु कंदो। माना असां इहे सभु छुटासीं, पोइ असांजूं पेतियूं काॾे वेंदियूं, नज़र न्याज़ काॾे वेंदा। इन्हनि जे करे त असांखे माण्हू पेरेप बि मिलंदा। उन्हनि जो छा थींदो? ऐं चवणु लॻा, क़ुर में अचे थो अजालल आलिहत इलाहू वाहिद। चवनि था छा तर्जुमो क़ुर जो? चयूं त हिन जेको आहे सो सभु जेके असांजा जेके सिफ़ारिशी आहिनि, जेके अलाह कमु उहे छॾे ऐं चए थो त हिकिड़ो ई अलाह सभु कमु कंदो। इन हाज़ा लशयुन उजाब, इहो त अजीब ॻाल्हि आहे। ईअं कीअं थी सघंदो त रब जेको आहे एॾो वांदो वेठो आहे जो हिन नंढड़े कारड़े जी बि ॿुधंदो, हुन भूरे जी बि ॿुधंदो, अमरीकन जी ॿुधंदो, बंग्लादेशी जी ॿुधंदो। ईअं कीअं थो थी सघे? इन हाज़ा लशयुन उजाब, इहा त अजीब ॻाल्हि आहे। असां अॼु आयतल कुर्सीअ खे जेका पावर, जंहिंखे ताक़त जी आयत आहे, जंहिंखे जिनात इंसान जेके आहिनि हैवानात शयातीन इन जे असर में अची भॼी था वञनि, छा इंसान ते असरु थिए थो? अॼु उन जी मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िर में भलीकार आयतल कुर्सीअ खे अॼु असीं सम्झूं पिया त इहा अहिड़ी ताक़तवर आयत आहे सूरे बकरा जी, जंहिंखे हर निमाज़ खां पोइ पढ़ण खां पोइ जन्नत मिले थी। छाकाणि त हिन में ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिं ते असांखे अमल करिणो आहे। त मके जा मुशरिक चवणु लॻा त इन हाज़ा लशयुन उजाब, अजीब ॻाल्हि आहे त इहो कीअं हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो? छा हुनखे निंड कान थी अचे या हुनखे को औलाद कोन्हे को? बसि हिकिड़ो। तंहिंजे करे हुनजो अक़ीदो हो त कंहिंखां चवराइबो तॾहिं रब कमु कंदो। मके जे मुशरिकनि इन शिरक खे लिकाइण लाइ हिकिड़ी अहम दलील ॾींदा हुआ, जेका अॼु ताईं अचे पियो थो। उहो क़ुर में ज़िक्र थियल आहे। रब साईं फरमाए थो वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यज़ुर्रुहुम वला यनफ़अहुम। रब साईं फरमाए थो त अलाह खे छॾे जिन ॿियनि खां घुरनि था, दुआऊं घुरनि था, चए थो त मां त हुननि खे पावर ई कोन ॾिनो आहे त को
पंहिंजो नफ़ो कंहिंखे ॾेई सघनि या कंहिंखे नुक़सानु कनि। छो त सभु अलाह जा बुज़ुर्ग वली, पोइ चाहे कहिड़े बि मज़हब जा जेकॾहिं सचा आहिनि त पंहिंजे टाइम जा, उहे जन्नत में आहिनि ऐं उहे अछनि पखियुनि में घुमनि था। वरी जेके शहीद उहे वरी सावनि पखियुनि में, उहे रूह जन्नत में घुमनि था। त उन्हनि ताईं पहिरीं त उनखे पावर अलाह कोन ॾिनो, अलाह त उनखे जा खाओ पियो, पर पोइ जॾहिं क़यामत थींदी पोइ उनखे जिस्म ॾींदो। वरी जन्नत में जेके महल आहिनि जेके हींअर ॾिसनि पिया था पर पोज़ीशन कान थी मिलनि, उहा क़यामत खां पोइ मिलंदी। त मके जा मुशरिक छा था चवनि, वयक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह। इनखे माना पोइ थो कयां पर अॼोकी लैंग्वेज में, भाई अल्लाह से होने का यकीन करो, मखलूक से न होने का यकीन करो। इहो जुमिलो शिरक खे दाइम ऐं क़ाइम रखण जो वॾे में वॾो सबबु आहे, जेको इहो जुमिलो चयो वञे थो त भाई सभु कुझु अल्लाह से होता है, मखलूक से न होने का यकीन रखो। मके जा मुशरिक साॻी ॻाल्हि था कनि, वयक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह। माना हे जिन बुज़ुर्गनि जूं असां ज़ियारतूं मके में रखियूं आहिनि, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्गनि जूं, इन्हनि जे हथ में कुझु कोन्हे को, करे अलाह थो, पर हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, अलाह खे मिन्थ करे असांखे कमु था कराए ॾियनि। इहा रकावट आहे शिरक ख़तमु करण जी। बल्कि चवनि सिधो सऊं त इहो चवण बि शिरक आहे त जेको मूंखे फलाणे जे करे जेको आहे सो मुंहिंजो हीउ कमु थियो आहे। क़ुर थो फरमाए यक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवनि था अलाह असांखे ही कमु था कराए ॾियनि, अलाह खे मिन्थ करे शफ़ाअत करे। अलाह छा थो चवे त आया के इहो थी मुमकिन आहे, चए थो कुल अतुनब्बिऊन अल्लाह, चईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन अतुनब्बिऊन अल्लाह, इंफॉर्मेशन था ॾियो अलाह खे, बिमा ला यालम, जंहिंजी हुनखे बि ख़बर कान्हे, फिस समावात वला फिल अर्द, इहो को कमु ज़मीन आसमान में थिए थो। सुब्हानहू, अल्लाह ताला फरमाए थो अहिड़े ऐब खां रब पाक आहे, छो त हू हर इंसान जे ज़रे ज़रे खे ॾिसे वेठो, हर इंसान जे अमल खे सुञाणे थो। जॾहिं इंसान रब खां घुरे थो त रब ॿुधे थो। एॾी टेक्नोलॉजी आहे रब जी। सुभानहू, माना अलाह चवंदो इन ऐब खां मां पाक आहियां, मां को बादशाह आहियां जो सुतो पिया जेसिताईं मूंखे वज़ीर अची न उथारींदो या मूंखे चवंदो फलाणे जो कमु कर। व ताला, माना ऊचो शान, ऊचो शान जी थी माना अलाह जी टेक्नोलॉजी अहिड़ी आहे जो खंभ किरे थो रब खे ख़बर पए थी। अम्मा युशरिकून, जेको इहो शिरक कनि था। हे जेके मके जे मुशरन चवंदा न सभु कुझु अल्लाह से होने का यकीन करो, मखलूक से न होने का यकीन रखो, इहे मके जा मुशर इहा ॻाल्हि था कनि त हिननि जे हथ में कुझु कोन्हे। हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, अल्लाह खे रुॻो ई मिन्थ करे था कमु कराइनि। त चए थो रब साईं व ताला अम्मा युशरिकून, इहो जेको चवनि था इहो शिरक खां रब पाक आहे ऐं अल्लाह जी टेक्नोलॉजी ऊची आहे। अल्लाह साईं पुछे थो अम्मई मुजीबुल मुस्तर इज़ा दआहु व यक्शिफ़ु सूअ, चए थो भला जेका हस्ती कंहिं तकलीफ़ वारे जो सॾु ॿुधी, रड़ ॿुधी, हाजत रवाई ॿुधी, व यक्शिफ़ु सूअ, जी तकलीफ़ दूर करे, त इलाहुन मा अल्लाह, पोइ अलाह खे ॿिए कंहिंजी ज़रूरत आहे कंहिंजी त हुनखे अची इहा ख़बर ॾिए। कलीलन मां तज़क्करून, तव्हां मां चंद आहिनि जेके हिन ॻाल्हि खे सम्झनि था। त इन करे रब साईं फरमाए थो अल्लाह जेको आहे सो इन कम में कंहिंखे शरीक कोन कयो आहे। अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस, ख़ालिसन अल्लाह जो दीन आहे। वल्लज़ी नतख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके माण्हू रब खे छॾे ॿियनि दरनि तां तवक्कुल रखनि था नफ़े नुक़सान जी, मां नाबुदहुम, ऐं चवनि था त साईं असीं हिन जी इबादत थोरी था कयूं। अल्लाह से होने का यकीन रखो और मखलूक से न होने का यकीन हम तो ये कहते हैं, हम कब इनकी इबादत करते हैं। ये भी चवनि था मां नाबुदहुम, असां हिननि खां थोरी था घुरूं। इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, असां त चऊं था त इहो अलाह खे असांखे वेझो कंदा, सिफारिश कराए। अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह यहकुम बैनहुम फीमा हुम फी यख्तलिफून, अल्लाह फरमाए थो इन्हनि जो मां हिसाब किताब वठंदुसि, इन्हनि जे विच में फ़ैसिलो कंदुसि। इन्नल्लाह ला यहदी मन हुव काज़िबुन कफ़ार, अहिड़नि कूड़नि माण्हुनि खे अल्लाह कीअं हिदायत ॾींदो। किथे लिखियलु आहे क़ुर में त इहो कमु थिए थो? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं इहो कयो? तंहिंजे करे मके जे मुशरिकनि जॾहिं ॾिठो त अल्लाह जो रसूल सल्लम चए थो ला इलाहा इल्लल्लाह, हो था चवनि त ईअं कीअं थो थी सघे त हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो, त पंहिंजे माण्हुनि खे सॾे छा था चवनि, वकालू ला तज़ुरुन आलिहतकुम, चई बाबा ॻाल्हि ॿुधो, छॾियो हिननि जे ॻाल्हियुनि खे,
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो करे इन जूं ॻाल्हियूं न ॿुधो, तव्हां पंहिंजे दीन ते हलो। ला तज़ुरुन आलिहतकुम, हे जेके बुज़ुर्ग आहिनि जेके तव्हांखे रब खां कमु करे ॾियारनि था, इन्हनि खे न छॾियो। वला तज़ुरुन वदऊं व सुआऊं वला यगूस व यऊक, नसरा 5-6 वॾा नाला आहिनि जेके हुननि जे वॾनि वलियनि ऐं बुज़ुर्गनि जा नाला। किथां ख़बर पई? हे सही बुख़ारी में हदीस शरीफ़ आहे। रसूल सल्लल्लाहु फरमाए थो, हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा वली बुज़ुर्ग हुआ, ऐं जॾहिं गुज़ारे विया त इन ज़ियारत रखियऊं त साईं अचो ही तव्हांखे रब खां कमु कराए ॾींदा। तंहिं ते अलाह जे वलियुनि जो तालीम आहे। शाह लतीफ़ फरमाए थो, ॾातार ॾुख कया पाण मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा, मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा। जॾहिं तूं मुंहिंजा दर छॾे ॿियनि दरनि तां पिन दे, तॾहिं त तूं मुसीबतुनि में पियो आहीं, तॾहिं त ॾुकर आहे, तॾहिं त तव्हांजो इहो बदमनी आहे। शिरक जो नतीजो आहे बदमनी। क़ुर थो चवे, जंहिं इलाइक़े में शिरक हूंदो उते अमुर कॾहिं बि कोन ईंदो, कॾहिं कोन ईंदो, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा। अलाह ताला फरमाए थो त जेके बि नेक शख़्स आहिनि हिन वक़्तु जन्नत में आहिनि, ऐं जन्नत आसमाननि अर्शनि ते आहे। तव्हां उन्हनि खे कीअं छॾींदव या वेझा तव्हां सां हुजनि, त उन जो अलाह पुछे थो। चए थो वमन अज़ल, रब चए थो इहो त पोइ मेंटली चरियो आहे न, केरु इन खां वधीक गुमराह केरु थी सघे थो? कहिड़ो हाणे मां हितां वेही ऐं मटियारीअ में कंहिंखे सॾु कयां बिना फ़ोन जे, त मूंखे माण्हू छा दादा चरियो थी पियो आहे, चवंदा न ईअं, अदा इलाइक़ो साहिबु चरियो आहे, छो दा उहो हुनखे सॾु पियो थो करे, उहो फलाणा अब्दुल करीम अब्दुल करीम अब्दुल करीम अचो। हाणे उहो वीचारो वेठो आहे मटियारीअ हालनि में, फ़ोन बि कोन थो करे, इन थो रड़ियूं वेठो करे, त चवंदा चरियो आहे। रब थो चए वमन अज़ल, इन्हीअ खां वधीक चरियो केरु थी सघे थो? मिमन यदऊ मिन दूनिल्लाह, जो अलाह खे छॾे ॿियनि खे सॾु करे। मन ला यस्तजीबु लहू इला यौमल क़ियामह, जेको क़यामत ताईं ॿुधंदुसि कोन, न को सॾु ॾींदुसि। ऐं वहुम अन दुआहिम गाफ़िलून, जिन खे सॾे थो उहे ॿुधनि ई कोन तव्हांजूं दुआऊं। वहुम माना उहे जिन खे सॾे थो, अन दुआहिम इन्हनि जे रड़ियुनि खां, जे कूकुनि खां जेके इल्तिजाऊं करे थो, गाफ़िलून गाफ़िल आहिनि। इहा आहे आयतल कुर्सी जंहिंखे तव्हांखे पढ़ण महिल तव्हांजा दिलि में इहे अक़ीदा अचणु खपनि। वरी आयतल कुर्सी में अचे थो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, हय्युल क़य्यूम। इहो छो थो रब साईं पाण खे चए हय्युल क़य्यूम? हय्यू माना ज़िंदा, मुशरफ सदर हो न, ज़िंदा आहे न हींअर, पर क़य्यूम माना पावर हुजे न, पावर अथसि। रब पंहिंजे नाले चए थो त रब ज़िंदा बि आहे ऐं क़य्यूम माना पावर बि अथसि। तव्हां ते पंहिंजी सॼी काइनात ते कंट्रोल अथसि। जॾहिं अलाह फ़ैसिलो कंदो हिन माण्हूअ खे हीअ शइ मिले, हवाऊं बि ॾींदियूं, फ़रिश्ता बि ॾींदा, ज़मीन बि उन माण्हूअ जो हुकुम कंदी। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो सूरतुल फुरक़ान में, तवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत। ओ भाइयो, अहिड़े रब ते तवक्कल कयो, अहिड़े रब खे पुकारियो जेको ज़िंदा आहे, जंहिंखे मौत कोन थो अचे। वसब्बिह बिहम्दिही, ऐं पोइ अहिड़े रब जी तस्बीह कयो, अहिड़े रब जो ज़िक्र कयो। वकफ़ा बिही बिज़ुनूब इबादिही ख़बीरा, पंहिंजो रब तव्हांजे हर अहवाल खे ॼाणे थो। बल्कि तव्हां हिकिड़ो तिर जेतिरो बि को गुनाह कयो आहे, अलाह उहो बि तव्हांजे गुनाह खे ॼाणे थो। तंहिंजे करे ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में असीं आयतल कुर्सीअ खे पढ़ी रहिया आहियूं त एॾो छो पावर आहे हिन में। रब साईं अॻिते फरमाए थो आयतल कुर्सीअ में, ला ताख़िज़हू सिनतूं वला नौम। जॾहिं अलाह दावा थो करे त सभु कुझु मां तव्हांजो कमु कंदुसि, त ज़ाहिर आहे त जेकॾहिं हुनखे निंड ईंदी हूंदी, पोइ छा थींदो? बादशाहनि खे निंड थी अचे त पोइ निंड पियो हूंदो त बादशाह जा दरबार चवंदा बाबा साईं सुतो पिया, हींअर चुप करे वेहो, पोइ ॾिसंदासीं। चए थो ला ताख़िज़ू सिनतूं वला नौम, न रब खे निंड थी अचे, न वरी को निंड जो झुटको थो अचेसि। माना तव्हां जॾहिं बि अलाह खे दरख़्वास्त कयो था, अलाह वटि ताईं दरख़्वास्त पहुचे थी। जेकॾहिं ॾिसो न, हीउ क़ुर शरीफ़ आहे, हिन में वज़न आहे, मां छॾींदुसि त हे हेठि किरी पवंदो। हे जो हेॾी ज़मीन हवा में लड़की बीठी आहे, को रसो ॾिठो अथवसि, थंब ॾिठो अथवसि, इहो कीअं बीठी आहे? माना जेकॾहिं मां हिकिड़ो क़ुर शरीफ़ तव्हांखे मथे ॾिसण में थो अचे, माना केरु जलियो बीठो आहियां न। हा, हाणे जेकॾहिं मूंखे निंड ईंदी त फ़को वञी कंदो, त अलाह ताला चवे थो त मूंखे निंड कान थी अचे, झुटके। अच्छा, हिन में निंड न, सिर्फ़ु मूंखे रुॻो अखि लॻी वेंदी। हे जो ड्राइवर एक्सीडेंट कीअं कंदा आहिनि, अखि लॻी वेंदी आहे त वञी फ़को गाॾी ट्रक हेठि किरंदी आहे। त अलाह ताला फरमाए थो त मूंखे निंड बि कान थी अचे, न को पिनकी थी अचे। चए थो जेकॾहिं ॿुधो ॻाल्हि, चए थो इन अल्लाह युमसिकु समावात वल अर्द, चए थो अलाह ताला हिन हथनि सां पकड़ियो बीठो आहे
ज़मीन आसमान खे। हेॾी ज़मीन लड़की बीठी आहे, चंड माना अलाह हथु खणी न विधो अथई, पर अलाह जी कुदरत सां चंबड़ियूं बीठियूं आहिनि। अन तज़ूला त किरी न पवनि, अलाह पकड़ियो वेठो अथनि। वलन ज़ालत, पर चए थो अलाह हथु कढे ऐं इहे चंड तारा ज़मीन फहको अचे करे, इन अमसक हुमा मिन अहदिन मिन बादी, त ॿुधायो केरु आहे जेको इन्हनि खे एॾे वज़न खे झलींदो, हिन खे किरण खां रोकींदो। इन्नहू कान हलीमन गफ़ूरा, एॾी वॾी ताक़त वारो अलाह थो चए त वरी बि मां तव्हांजे लाइ पंहिंजी रहमत खोलियो वेठो आहियां, तव्हांजे लाइ मग़फ़िरत खोलियो वेठो आहियां। एॾो पावरफुल शख़्सियत अलाह ताला फरमाए थो त मां तव्हां सां दरगुज़र जो मामिलो पियो थो कयां, तव्हांजा गुनाहनि ॾे ॾिसां थो, माफ़ था कयो। अॻिते चए थो लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द, अगेन ही आयतल कुझु हिसो आहे। लहू मा फ़िस समावात माना ज़मीन आसमान जो मालिक रब आहे। हाणे मूंखे तव्हां ॻाल्हि ॿुधायो, जेकॾहिं मुंहिंजो मिसाल तौरु मुंहिंजे खीसे में 500 रुपया पिया आहिनि, मालिक मां आहियां न। हिकिड़ो माण्हू अचे चए त ॿी इलाइक़ो सां पई अचे मुंहिंजे खीसे में हथु विझी 500 फ़क़ीर खे ॾेई छॾे, ॾींदो? प्रॉपर्टी मुंहिंजी मां ॾींदुसि न। त इहा अलाह तो ॻाल्हि करे, तव्हां अलाह खां घुरो न। हे ॿिए जी न मखा न मच्छर बि कंहिंजो कोन्हे को, त तव्हांखे ॿियो कीअं थो ॾेई सघे अलाह जी शइ खणी अलाह जी मर्ज़ीअ खां सवाइ। लहू मां फ़िस समावात व मां फ़िल अर्द जो मतिलबु आहे सभु शइ अलाह जी आहे, प्रॉपर्टी उन जी आहे। तंहिं करे सिर्फ़ु उन खे हक़ु आहे त तव्हांखे रिज़्क़ ॾिए, तव्हांजी तकलीफ़ दूर करे, ॿिए खे किथे आहे पावर। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसानऊ व तख़लुकून इफ़्का, माना अलाह फरमाए थो त जिन खे तव्हां सॼो था, हिते ताबदून जी मां इबादत जी माना थो कयां, दुआ मुख़ल इबादा, जिन खे तव्हां सॼो था उन्हनि जा त हिते आसार आहिनि न। जेकॾहिं मिसाल तौरु हिंदू भाउर कंहिं बुज़ुर्ग खे सॾनि था त मूर्ति अथनि न हिते, जेके गुज़ारे विया आहिनि उहे त मौजूदु ई कोन्हनि, उन्हनि जी का निशानी आहे जंहिंखे सम्झनि था त हीअ ॿुधे थी शइ। व तख़लुकून इफ़्का, ऐं पोइ इन ते कूड़ था ठाहिनि, पोइ वरी पेतियूं था रखनि, ॾोकड़ था कमाइनि, इहो कूड़ आहे। केरु थो फरमाए? तख़लुकून इफ़्का, तव्हां हथ जो इहो कूड़ था ठाहियो। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह फरमाए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, ला यमलिकून लकुम रिज़्क़, अलाह चए थो कन खोले ॿुधो, मां उन्हनि खे तव्हांखे कंहिं रिज़्क़ ॾियण जो पावर ई कोन, मल्की कोन कयो अथमान। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, ॿई अलाह खां घुरो रिज़्क़, वाबुदू ऐं उन जी इबादत कयो अकेले जी, वशकुरू लहू ऐं शुकुर कयो जो तव्हांखे अखियूं ॾिनियूं अथई, तव्हांखे हाज़मो ॾिनो अथई, काकूस पेशाब तव्हांखे अचे थो, अलाह जो शुकुर कयो। ऐं ॿी ॻाल्हि त इलैहि तुरजऊन, वरी हिसाब किताब लाइ उन साॻे अलाह वटि तव्हांखे मोटिणो आहे, कंहिं ॿी हस्ती ॾे तव्हां कोन वेंदव। अलाह पुछे थो त भला तव्हां नथा मुड़ो त कुल अरईतुम शुरकाकुम लज़ी तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे, कहिड़ो हुननि वटि प्रॉपर्टी आहे? चए थो अरूनी माना अलाह जो दरिया मूंखे ॾेखारियो, माज़ा ख़ल्क़ू मिलल अर्द, ॿुधायो हिन ज़मीन में कहिड़ी शइ हिननि ठाही आहे, मखु ठाही अथनि, मच्छर ठाहियो अथनि, या कोई हिकिड़ो तारो ठाहियो अथनि, या चंड जो को हिसो ठाहियो अथनि, छा ठाहियो अथनि? अम लहुम शिरकुन फ़िस समावात, या हिननि जी पार्टनरशिप आहे अलाह चए थो मूंसां ज़मीन में। अम आतईनाहुम किताबन फ़हुम अला बयनतिन मिन्हू, या मां हुननि खे का एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे त बाबा वटि बचिड़ा हेॾे आहे, तूं पुट ॾे माण्हुनि खे, अदा हेॾे आहे तूं धीअूं ॾे माण्हुनि खे, हेॾे आहे तूं शादी कराए माण्हुनि जी। अलाह चए थो ॾेखारियो एग्रीमेंट। अम आतईनाहुम किताबन फ़हुम अला बयनतिन मिन्हू, छा मां हुननि खे का एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे जंहिं ते हू आहिनि? बल इन यअद ज़ालिमून बादुहुम बादन इल्ला गुरूरा, इहे ठग आहिनि माण्हू हिन दुनिया जा, जेके उन्हनि जो नालो इस्तेमालु करे हिक ॿिए सां ठगी करे ॾोकड़ था कमाइनि। हिते ॾोकड़ जो लफ़्ज़ कोन्हे पर धोखे जो लफ़्ज़ आहे। त बल इन यअद ज़ालिमून, ज़ालिम वाइदो कनि था, हिक ॿिए खे आसरो ॾियनि था, बादन इल्ला गुरूरा, उहो बि आसरो कूड़ो, गुरूर माना ठगी, या तव्हां सां ठगी करे तव्हांखां माल था कमाइनि। मके जा मुश्किल इहो कंदा न त माण्हू खे चवंदा विधो पेतियुनि में पैसा, 360 ज़ियारतूं 360 पेतियूं, पोइ हुन में रखंदा, पोइ जेको सुठा कमाईंदा माण्हू खे चवंदा बसि हितां हलो हितां हलो, ऐं अलाह खां नबी करीम सलाह चयो ला इलाहा इल्लल्लाह चई इन ॾे न वञो, हिते पंहिंजे अचो हिननि खे चयो तव्हांखे अलाह खां हाउला शुफ़ाऊन आईंदा, अलाह खां तव्हांखे कमु कराईंदा। अलाह चए थो इहो ठगी था कनि। अचे थो उन खां पोइ मंज़ल जी यशफ़ा इंदहु इल्ला बिइज़्न, अलाह फरमाए थो कंहिंखे कहिड़ी ताक़त आहे जो कंहिंजी अलाह जी इजाज़त सवाइ कंहिंजे नाले चए त साईं हिनखे छॾे ॾे, छाकाणि त इहो केर बि ईअं चई कोन थो सघे। रीज़न इहो आहे त अलाह ताला कुझु अहिड़ा गुनाह आहिनि जेके बख़्शे नथो, चए थो मां न बख़्शींदुसि। कहिड़ो आहे? सभ खां वॾो आहे शिरक, जेको रब खां नथो घुरे, चए थो मां फलाणो रब खां कमु कराए ॾींदो, इहो आहे इस्लाम जो शिरक। त ॻाल्हि इहा आहे त अलाह चए थो त कंहिंखे ताक़त नाहे जो कंहिंजी शफ़ाअत करे सवाइ जेसिताईं अलाह हुनखे इजाज़त ॾिए, छाकाणि त शफ़ाअत आख़िर जो हथियार आहे। इहा अपील आहे,
फ़ैसिले खे चेंज करण लाइ, लेकिन इहा अपील पाण माण्हू न कंदो, पर ॿियो को जन्नती अलाह जे इजाज़त सां चवंदो साईं हिन खे छॾियो। तंहिंजे करे रब साईं फरमाए ईअं ॻाल्हि सम्झाए थो। ऐं दुआ ऐं इस्तग़फ़ार ही दुनिया जो हथियार आहे हिन ज़िंदगीअ जो। तंहिंजे करे जेको आहे सो रब साईं फरमाए थो त लैसत तौबतु लिल्लज़ीन यामलून सय्यात, चए थो हिनजी तौबा क़बूल न थींदी जेको बुरायूं कंदो रहंदो, हता इज़ा हज़र अहदमल मौत, जॾहिं मरण जहिड़ो थींदो या शुगर चढ़ी वेंदी या कैंसर थींदसि, पोइ काल इनी तुबतुलान, पोइ चए अलाह साईं हाणे थो मां तोखां तौबा कयां। ईअं न आहे, लेकिन जेको आहे सो तौबा करणी आहे मौत खां अॻे। अलाह फरमाए थो त भला इहा इजाज़त छो नथो ॾिए हर कंहिंखे जो उथी खड़ो थिए, हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो अलाह जो वॾो बुज़ुर्ग हुजे, उथी अलाह साईं हे जेको शख़्स आहे इन खे मां चवां थो मिंथ कयां थो त हिनखे माफ़ु कर। अलाह चए थो त छाकाणि त इनखे ख़बर नाहे त इहो शख़्स को शिरक त कोन कयो अथई, उनखे कहिड़ी ख़बर त जेको चवण वारो आहे उन्हनि वटि त फाइल कान्हे हिननि माण्हुनि जी। इहा ई ॻाल्हि तो रब चए थो आयतल कुर्सी यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, माना अलाह ई ॼाणे थो त कंहिं माण्हूअ जे फाइल में अॻियां पोयां छा आहे, इन जा प्रकार कहिड़ा आहिनि। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही, इहा फाइल इहा इंफॉर्मेशन कंहिं वटि कोन्हे। हाणे मिसाल तौरु मुंहिंजो भाउ आहे, मूंखे का ख़बर नाहे त हुनजे अंदर में छा आहे, मूं वटि कतई हालांकि गॾु ॼावा आहियूं पर मूंखे ख़बर नाहे, मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़े क़िस्म जा हुनजा एतिक़ाद आहिनि। इला बिमाशा, बाक़ी जिथे अलाह जेको चाहे। त जॾहिं भाउ गॾु वारे खे ख़बर नाहे त मुंहिंजे भाउ जे अंदर में छा आहे, त मिसाल तौरु मुंहिंजो भाउ उथी ऐं रब खे चएसि हे मुंहिंजो वॾो भाउ आहे हिनखे छॾे ॾे, ईअं कोन्ह थींदो। हा, अलाह खे ख़बर आहे ऐं उहो ई क्वालिफाई करे चवंदो त तूं हिनजी सिफ़ारिश कर। तंहिंजे करे फरमाए थो छाकाणि त कुल ला यालम मन फिस समावात वल अर्द ग़ैब इल्ला अल्लाह, चए थो त इहो ग़ैब जो इल्मु अलाह ज़मीन आसमान अलाह सां केरु कोन थो ॼाणे, बल्कि अलाह खां सवाइ जेके गुज़ारे विया आहिनि वमा यशउरून, उन्हनि खे इहा बि अंदाज़ो कोन्हे, शऊर कोन्हे, अयान युबसून, त क़ब्र मां कॾहिं उथंदासीं या असां जन्नत मां असांजे रूहनि खे वापसि क़ब्र में करे, माना क़यामत कॾहिं थींदी कंहिंखे ख़बर कान्हे का। ऐं इहा साॻी ॻाल्हि अलाह ताला पंहिंजे रसूलनि खां थो पुछे, योम यजमअल्लाहु रुसुल, अलाह ताला रसूलनि खे गॾु कंदो, फ़यक़ूल, ऐं उन्हनि खां पुछंदो माज़ा उजिब्तुम, चवंदो ए मुंहिंजा रसूलो प्यारो मूंखे ॿुधायो त माण्हुनि तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, उजिब्तुम त छा चवंदा, चवंदासीं ज़बरदस्त हेतिरी हुई, वाक़ई हुआ, लेकिन छा था चवनि, कालू ला इल्म लना, चइसि असांखे ख़बर कान्हे, छाजे लाइ, इन्नक अंत अल्लाहुल ग़ुयूब, जो दिलि जो हाल तूं ई ॼाणींदो, असांखे ख़बर नाहे, असांजे साम्हूं त सभिनी कलमो भरियो, असांखे उमेदु आहे त सभु इनशा अल्लाह जन्नत में वेंदा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1,24,000 सहाबा मां 10 जे नाले फरमायो अशर मुबशरा, छाकाणि त उन्हनि जी बिशारत जन्नत जी आसमान मां आई। हालांकि सभु सहाबी सितारा आहिनि, सभई जन्नत में वेंदा, भई रसूल सां डिक्लेयर न कयो, न की 10 जी जंहिंजी मथां आई आहे। तंहिंजे करे हिते इहा ॻाल्हि पई थी हले त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमाईंदसीं असांखे कहिड़ी ख़बर, दिलनि जो हाल तूं थो ॼाणी, असां त दिलि खे चीरे कोन था ॾिसूं त हिननि जो असां लाइ रिस्पॉन्स कहिड़ो हो। तंहिंजे करे इहा शफ़ाअत बि अलाह ताला हद खां वधीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो, बुज़ुर्गनि वलियुनि खे ॾींदो, पर उथी केरु कोन चवंदो हिनखे छॾे ॾे, जेसि ताईं अलाह न चवे त हिन जी केरु सिफ़ारिश कंदो। उन खां पोइ मिसाल जी ॻाल्हि आहे, यूनुस अलैहिस्सलाम आहे, अलाह ताला फरमाए थो व इन यूनुस लमिनल मुरसलीन, यूनुस अलैहिस्सलाम अलाह जो रसूल हो, इज़ अबक इलल फुल्क मशऊन, कावड़जी वियो, चई वञा थो हलियो, ॿेड़ियूं बीठियूं लाइन में, हिकिड़ी भरियल ॿेड़ियुनि में वञी वेही रहियो, छो त ज़ाहिर आहे टैक्सी भरियल हूंदी आहे त चइबो इन में वेहबो त तकिड़ो निकिरंसि, लेकिन छा थियो, अॻिते जो ॿेड़ी वई, फसाहम ॿुॾण लॻी त चऊं हिकिड़े खे उछलायो छो त वज़न घटि थिए, फ़कान मिनल मुदहिज़ीन, कुणो जो विधनि त संदसि नालो निकितो। जेकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम खे ख़बर हुजे हा त इहा भरियल ॿेड़ी में जंहिंमें वेहां थो इहा ॿुॾंदी त पोईअ में वेहे हा न वञी, तंहिंजे करे जेको आहे सो इहा ॻाल्हि त अलाह चए थो इहा कंहिंखे ख़बर कान्हे त आईंदा छा थींदो। या मिसलन जेको आहे सो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विधो अथनि ऐं उते खूह में उन नंढड़े ॿार आहे उन वक़्तु उन खे वही थी अचे, ओहईना इलैहि लतुनब्बि अन्नहुम बिअमरिहिम हाज़ा वहुम ला यशउरून, अचे वही थी चएसि न त पंहिंजो यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे सो घबराए न, इहा जेका तोसां कंडीशन थी आहे तूं ज़रूरु कंहिं टाइम में इन्हनि खे ॿुधाईंदे तोखे कोन सुञाणंदा। ऐं होॾां वरी जेको हज़रत जेको याकूब अलैहिस्सलाम आहे, हाणे उहो वेठो आहे, उनजो पीउ बि नबी, उनजो ॾाॾो बि नबी, उनजो हाणे पुटु बि नबी, ऐं उन खे ख़बर कान थी पए त 2 किलोमीटर ते मुंहिंजो पुटु खूह में पिया जो ड्रोड़ी वञी कढी अचे। इहा आहे त अलाह ताला
मुस्तक़बिल जे ग़ैब जी ख़बर पाण रखी आहे, कंहिंखे कोन थो ॾिए सवाइ जॾहिं ॾियणु चाहे त ॾियणु चाहे। थागेण में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा साॻी ॻाल्हि थो करे, कुल्ला अमिलिकु लिनफ्सी नफ़ो वला ज़रा, जे मां पंहिंजे जान जे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, इला मा शा अल्लाह, बाक़ी जो अलाह चाहे, अलाह ॾाढो चाहियो नबी साईं लाइ। वलो कुंतु आलमुल ग़ैब, बाक़ी जेकॾहिं मूंखे मुस्तक़िल जी न ख़बर पइजी वञे, लस्तख़सरतु मिनल ख़ैर त वमा मसनी सू, त पोइ त मां जेका बि तकलीफ़ वारी मंज़िल आहे या सफ़र आहे मां न कयां हा, ऐं मां ख़ैर ई ख़ैर जमा कयां। मूंखे ख़बर आहे त मूंखे पथर हणंदा, ताइफ़ में न वञा, या मूंखे ख़बर पवे हा त हे मूंखां कबीले वारा 70 सहाबी क़ुर जा हाफ़िज़ घुरण आया आहिनि, त मां कढी ॾिनोमान, जे मूंखे ख़बर हुजे हा त हिनखे वञी शहीद कंदा, त मां कोन कढी ॾियानि हा। त चए थो जेकॾहिं मूंखे ख़बर पइजी वञे हा त मां ख़ैर ई जमा कयां, मूंखे तकलीफ़ न अचे हा। अॻिते अचे थो वसिअ कुर्सी समावात वल अर्द, माना अल्लाह फरमाए थो त अल्लाह जी कुर्सी छायल आहे ज़मीन आसमान ते। कुर्सी जो हिते माना आहे पावर। माण्हू कुर्सीअ ते वेहंदो आहे न, ऐं DC वेठो आहे कुर्सीअ ते, त हाणे इहो पावर आहे। पोइ कंध में हुनखे किन किन खे त वरी किली लॻी वेंदी आहे, जेके हूंदा आहिनि, जेके सुठे ख़ानदान जा माण्हू हूंदा आहिनि, उहे ॾाढो करामत सां ॻाल्हाईंदा आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, पर जेतिरो ओतिरो बसि सम्झंदो त मां को आसमान ते इहा पावर आहे। त चए थो वसिअ कुर्सी समावात वल अर्द, अल्लाह चए थो मुंहिंजो पावर ज़मीन आसमान ते छायल आहे। तॾहिं थो चए न त तव्हां अल्लाह खां घुरो जंहिंजो पावर हले थो, जंहिंजी असीं किंगडम में रहूं था। वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा, हाणे थो अल्लाह सम्झाए, चए थो अल्लाह खे इन्हीअ कारखाने ऐं सिस्टम खे, अर्शो आसमान ज़मीनूं तहत सिरा हलाइण जे लाइ, जिन्नात इंसान पखी पखण इन्हनि खे संभालण लाइ, वला यऊदहु, हू थकिजे नथो, हिफ़्ज़ुहुमा, उन जी हिफ़ाज़त कंदे, व हुवल अलीयुल अज़ीम, बल्कि अल्लाह ताला जो शान ऊचो आहे, उनजी हाई टेक्नोलॉजी आहे। हिकिड़ो माकोड़ो या हिकिड़ी कीली वञे थी, रब खे ख़बर पए थी काॾे थी वञे, ऐं उनखे अल्लाह ताला जो डायरेक्शन फेराए थो त हेॾे वञ, तुंहिंजो हुते दाणो रखियलु आहे, उते उहा पहुचे थी। एतिरी तक अल्लाह ताला मालूमात रखे थो, तंहिंजे करे चए थो त हू हुवल अलीयुल अज़ीम, अल्लाह ताला आला आहे, अज़ीम आहे, हुनजी हाई टेक्नोलॉजी आहे। तंहिंजे करे जेको आहे सो चयो वञे थो त अल्लाह ताला थकिजे कोन थो। रीज़न इहो आहे त अल्लाह जो सॼो सिस्टम ऑटोमेटिक आहे, सॼो सिस्टम। जेकॾहिं कंहिंखे मानी ॾियणी आहे त अल्लाह ताला अटो ॻोहे कोन थो हेठि मोकिले। जेकॾहिं कंहिं इंसान खे ठाहिणो आहे त जेको आहे सो मिटी जो ॻोहे कोन थो पहुचाए, बल्कि इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयन, जॾहिं बि रब पाक को फ़ैसिलो करे थो कंहिं शइ जे बारे में, चाहे नंढी शयुनि जो मतिलबु आहे नंढी ज़रीब या वॾी, ऐं यकूल लहू कुन फयकून, त आर्डर करे थो फलाणी शइ थी पओ, उहा वजूद में अची थी वञे। एॾी टेक्नोलॉजी आहे रब जी। हाणे त हिननि 3D प्रिंटर कढिया आहिनि त हिन शइ ठाहे, पर रब खे त प्रिंटर जी ज़रूरत कान्हे। चए थो ऐं यकूल लहू कुन फयकून, अल्लाह ताला जेको चाहे थो चवे थो उहो थी थो पवे। इहा आहे आयतल कुर्सी, इहा आहे पावर, इहा आहे अल्लाह जो दबदबो हिन आयत में, जंहिंखे चइबो आहे कुर्सीअ जो मतिलबु पावर वारी आयत, जंहिंजे करे जिन्नात हशरात शयातीन डिॼी अल्लाह जी इहा ॻाल्हि ॿुधी भॼी वञंदा, लेकिन उन्हनि इंसाननि ते ज़रूरु असरु पवंदो जेके हिन आयतल कुर्सीअ खे सम्झी उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा। त इहा आयतल कुर्सी जॾहिं असां हर निमाज़ खां पोइ पढ़ूं था, माना असां अहद था कयूं। कहिड़ो अहद था कयूं? नंबर 1, रब साईं असांखे ख़बर आहे तूं सुम्ही कोन थो, तोखे झुटको कोन थो अचे, सभु कुझु तुंहिंजे हथ में आहे, ॿियो कंहिं वटि पावर कोन्हे को, तूं ई मुंहिंजा सभु कम कंदे, उन खां अलावा तूं सभु कुझु मुंहिंजे बारे में ॼाणी थो। मां जेकॾहिं मूंखे मां तोखां घुरंदुसि त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब कजांइ, मां तोखे चवंदुसि त वलियुनि जी शफ़ाअत नसीब कजांइ, ऐं जेको आहे सो सभु पावर तुंहिंजे हथ में आहिनि ऐं हर वक़्तु मौजूदु आहीं। अल्लाह ताला खां दुआ था कयूं त अल्लाह साईं असांखे सम्झ था फरमाए। हे सुबुह जो 7 बजे प्रोग्राम रिपीट थींदो ऐं यूट्यूब ते अपलोड थी वेंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।